ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध रवादारी मार्च आर्टिलरी मैदान थाणे ते 100 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। पुनल सारियो सैफ समेजो ऐं हमज़ अली चांडियो FIR में नामज़द आहिनि। बख्शल पिरल मरी अली पल ऐं ॿिया बि केस में नामज़द आहिनि। दाख़िल कयल केस में 144 जी भनकड़ीअ जा कलम लॻाया विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर मां अहम ख़बर शेयर करे रहिया। सिंध रवादारी मार्च आर्टिलरी मैदान थाणे ते 100 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। पुनल सारियो सैफ समेजो ऐं हमज़ अली चांडियो FIR में नामज़द आहिनि। बख्शल थलो परियल मरी अली पल ऐं ॿिया बि केस में नामज़द आहिनि। दाख़िल कयल केस में कलम 144 जी भनकड़ीअ जा कलम लॻाया विया आहिनि। सिंध रवादारी मार्च आर्टिलरी मैदान थाणे ते 100 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। एक बार ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध रवादारी मार्च आर्टिलरी मैदान थाणे ते 100 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। पुनल सारियो सैफ समेजो ऐं हमज़ अली चांडियो FIR में नामज़द कया विया आहिनि। बख्शल थलो परियल मरी अली पल ऐं ॿिया बि केस में नामज़द आहिनि। दाख़िल कयल केस में 144 जी भञकड़ी जा कलम लॻाया विया आहिनि। अवां खे अहम ख़बर सां आगाह कयूं पिया। सिंध रवादारी मार्च जंहिंमें आर्टिलरी मैदान थाणे ते 100 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। पुनल सारियो सैफ समेजो ऐं हमज़ अली चांडियो FIR में नामज़द कया विया आहिनि। बख्शल थलो परियल मरी अली पल ऐं ॿिया बि केस में नामज़द कया विया आहिनि। दाख़िल कयल केस में 144 जी भञकड़ी जा कलम लॻाया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल कराची प्रेस क्लब आॾो सिंध रवादारी एहतजाज वारे मामले जो आर्टिलरी मैदान थाणे ते 100 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। 12 सुञातल ऐं 90 जेके आहिनि अणसुञातल माण्हुनि खे हुन केस में दाख़िल कयो वियो आहे। केस में मतन ॼाणायो वियो आहे त सिंध हुकूमत पारां कलम 144 लागू करण खां पोइ बि जवाबदार जेके न मुड़िया ऐं उन्हनि मुस्तक़ीम परियल केस में जेके नामज़द माण्हू कया विया आहिनि, जिन में परियल मरी आहे, गुलाम सगीर अली आहे, अली फुल समेत जेके ॿिया आहिनि उहे उन में नामालूम 90 ॼणा ॼाणा विया आहिनि। केस सरकारी मुजित इंस्पेक्टर ज़ाहिद जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि मथां कलम 144 जी भञकड़ी जो मतन पिणु दाख़िल कयो वियो आहे। केस में पुनल सारियो सैफ समेजो हमज़ो चांडियो नासिर मंसूर ऐं बख्शल थलो खे बि उन केस में शामिल कयो वियो आहे। जी ठीकु आहे आमिर, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ।